अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। फ्रेंड्स, मायराजो किचन में असां तव्हांखे जंहिं शहर जो स्ट्रीट व्यू ॾियण वारा आहियूं उहो आहे राणीपुर सिटी। खैरपुर सिटी जे विज़िट दौरान असांखे राणीपुर शहर वञण जो मौक़ो मिलियो ऐं असां राणीपुर शहर जा मनाज़िर तव्हां ॾिसंदड़नि जे लाइ रिकॉर्ड कया आहिनि। राणीपुर शहर खैरपुर शहर खां तक़रीबन 50 किलोमीटर्स जे फ़ासिले ते आहे ऐं हीउ खैरपुर डिस्ट्रिक्ट जो हिसो आहे। उमेद कई थो त अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी।
चलेगी थोड़ा टाइम, बात चलेगी थोड़ा टाइम, बोला पड़ती अथव सरदार। मुझे कुछ सियाणो थी हल निवड़त सां ऐं निमाणो थी, अॻियां थींदो सख़्त पुछाणो अथई, वो अॻिते लासां मान अदावो छो छो महल ॾे, वो मकान अदा छो छो महल ॾे, मकान अदा छो छो महल ॾे, वो मकान अदा छो छो महल ॾे तूं, मकान अदा आई बिन घड़ियल जो मेहमान अदावो छो छो महल ॾे, 100 साल जिए ईंदई मौत ज़रूर, पोइ त छॾिणो आख़िर जहान अदावो छो छो महल ॾे। बात चलेगी थोड़ा टाइम, बात चलेगी ओ थोड़ा टाइम, बात चलेगी थोड़ा टाइम, बात चलेगी थोड़ा टाइम, बोला पड़ती अथव सरदार, तो समझिया थैंक यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स। वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो, ऐं हा असांजे चैनल खे सब्सक्राइब बि ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।